अधी गर्मी सियान सची चयो आ त सिकणे खे जाओ पुट चुमिन सां सो बि मारे छॾी। ही निभागा वडेरा त थिया आहिनि हर बि नथा लाइन ईअं वेठा वेझनि। अदी तू शुक्र कर त हिननि जी गिचीअ में ज़मीन वारा पर्चा कोन आहिनि, न त मुंहिंजे भागा उनखे बि धोए छॾियनि हा। अदी बस अलाह करे हिन जो दिमाग़ को जाइ ते अचे त ॻाल्हि घणी आदी अलाह वाई थन। अदा बता जे दस बता और जसे तो न असा वरी जके जाला वेठी थी न कट ते डाइणियो वरी असा के दिसी किलने त्यो मना असा के टोकिन थियो। अदा तू बता कुछ थियो थियन त असन जा मुर्स जमींदार थियान पाण ता वेजन न त हुआ त असा के पाण वेजाने दियो न। हां या तो सुठी गाल न हाने असा जमींदार मत पर उ जमींदार दु चालू न तडे जो किलन कुछ थियन न भली। सब सही चवंदा आहिनि त बीठे जो सभु को आ पर किरे जो को बि कोन्हे। नूरल तव्हांजो दुश्मन को ॿियो कोन हुयो, तव्हांजो मरहूम पंहिंजो पीउ हुयो जेको अलो तलो सॼो जुआ में हाराए छॾे ऐं छापस हुजे उबते सुबते वारे पीउ खे जंहिं रुपयो सांडे उबते सुबते जे लाइ एतिरो कुझु पोयों छॾे वियो जो सॼी ज़िंदगी वेही खाइनि तॾहिं बि आराम सां वेही खाई सघनि था। हाणे पाण खे ज़मींदार सॾाईंदा घर जो घटू घटू वञी नासो करे छॾियो रे कटुनि जे पुठियां लॻोई। हणा नालो अॼु लकुड़ मां चवां थो टरी टारो कर हींअर पारो चढ़ियल आहे मुंहिंजो न त खटनि वांगुरु तूं बि ज़मीन ते उबतो पियो हूंदे। राणी मां घणो हली हली थकिजी पियो आहियां, तोखे हिकिड़ी मां नेक सलाह थो ॾियां। सलाह आहे त जेका न कुल्हे ते फिकी पोतड़ी पई थी इहा पंहिंजे मथड़े ते विझी घर जे कंहिं ॾम पासे में लिकी वियो। हलो पर कंहिंसां थो ॻाल्हाई कंहिंखे थो चई त पोती पाए वञी घर में वेहे तो जीड़े मुझे सामू मां मञा थो त हरू भरू जे फैसले खां पहिरीं तुंहिंजी औकात बड़ी थोरी मथे पर पुत्र हाणे तुंहिंजी औकात मुंहिंजे गोॾे ताईं मस मस पहुती आहे। हींअर तुंहिंजी औकात जो जेको कदु आहे न ऐं जेको शम्मो जो पुटु आहे धड़ एतिरो वञी बचियो अथई पुटु। औकात न हिकिड़ी न पुटु ईअं सटली ॿिली मां पट ते ईअं पवंदे। हलो नी हलो तूं न हुनखे ज़मीन सां मिलाईंदे हा। अरे सॼी उमिरि तूं शैतान जो चेलो रहियो हुई, शैतानगिरी करे करे असां सौटनि खे हिक ॿिए खां परे त करे छॾी। हाणे न रहंदे तूं न रहंदी तो जी या शैतान हथ कढो अदा छॾीस लांती खंगले से दुकान में बटन में मरी नहीं थी बस अजो जे फूरल भोड़े के त नारो नणा हां लगी समझाइस तो नूरल जो फिलहाल मथो पिरला बटनी टरी टारो करे वो तो पंजे मथे वांगुर हिन जो कंध में पेराए छडी दुस लगे स्टारी हलिया था लगे हाथ मोड़ तू के छड मुके हे दे तू मुके छडाई दे मारे से हां छॾे ना त इन हाल खां बि वियाए छॾी आहे तो सा त चङा ई न कजे पुट जेके तो मूंसां चङायूं कयूं न उहे त पुट मुंहिंजे खंधे वारे किताब ते लिखियल आहिनि। हाणे हे चङायूं तो ने नूरे बुरे वारनि सां वञी कजाए। हिकु धकु लॻो अथसि बाक़ी हिकिड़ो धकु लॻंदुसि काठ जी रेड़ीअ में विहारे भूरल धकी वॾो शैतान आहे सॼे ॻोठ खे वेड़ाए चट कंदो पोइ वञी हिनखे आराम ईंदो। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।